अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाहि व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। नाज़रीन, अॼु हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जे आॾो असीं हिकु अल्लाह तबारक व तआला जी नेक बानी, प्यारी बानी, मोमिननि जी अम्मा सैयदाए कायनात हज़रत सैयदा फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी वालिदाए माजिदा अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो ज़िक्र ख़ैर खणी हाज़िर थिया आहियूं। ऐं छो न हाज़िर थियूं, छो त हज़रत सैयदना सुफ़ियान बिन उयैना रज़ियल्लाहु तआला अन्हु फ़रमाइनि था त इंद ज़िक्र सालिहीन तंज़िलुर रहमा, अल्लाह जे नेक बाननि जे ज़िक्र जे वक़्तु अल्लाह जी रहमत लहंदी आहे। ऐं असां बि रहमत जा मुश्ताक़ आहियूं, असांखे बि रहमत खपे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि तआला अलैहि जामे सग़ीर में हिकु हदीस मुबारका नक़ल कनि था, ज़िक्र सालिहीन कफ़ारा, अल्लाह जे नेक बाननि जो ज़िक्र गुनाहनि जो कफ़ारो आहे। सो असां संदन जो ज़िक्र कंदासीं ऐं पंहिंजा गुनाह बख़्शराइण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि जे सदक़े बख़्शे ऐं असां ते रहमत नाज़िल फ़रमाए। त इस्लामी भाउरो, अॼु असां जन बुज़ुर्ग ख़ातून जो ॿुधूं था, उन्हनि जो उर्स मुबारक रमज़ानुल मुबारक जी 10 तारीख़ ते मल्हायो वेबो आहे। मोमिननि जी अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो विसाले ज़ाहिरी जेको थियो हो उहो 10 रमज़ानुल मुबारक ते थियो हो। ऐं 10 रमज़ानुल मुबारक ते आशिकाने अहले बैतो सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन संदन जो उर्स मुबारक मल्हाईंदा आहिनि ऐं ईसाले सवाब कंदा आहिनि ऐं ज़िक्र ख़ैर कंदा आहिनि। असीं बि अॼु ज़िक्र ख़ैर कंदासीं। असां सां मौजूदु आहिनि हज़रत क़िबला ज़ी करम हाजी अतहर अत्तारी दाम ज़िल्लुहु। साईं जन खां असां सीरत जे हवाले सां कुझु मालूमात पुछंदासीं ऐं साईं अल्हम्दुलिल्लाह असांखे प्यारा जवाबात अता फ़रमाईंदा आहिनि। इंशाअल्लाह अॼु बि असां पंहिंजी दिलनि खे मुनव्वर कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। मौज़ू त असांजो ॾाढो प्यारो आहे। असांखे अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी शान बाबति ऐं संदन जो कुझु ताल्लुक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां, कुझु फ़ज़ीलतूं जेकी वारिद थियूं आहिनि उन बाबति ॿुधायो। अव्हां जी वॾी महिरबानी। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। सभिनी खां पहिरीं तव्हांजो शुक्रिया अदा कंदुसि त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अव्हां बीबी साइण रज़ियल्लाहु तआला अन्हा जी सीरत पाक जे ताल्लुक़ सां मूंखे यादि फ़रमायो आहे। वाक़ई सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जेकी सॼी काइनात में सैयदनि जूं नानी जान आहिनि। बेशक बेशक, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, इहा बि ख़ुसूसियत आहे। जी 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 जी, सभिनी सैयदनि जूं नानी आहिनि, नानी पाक आहिनि, नानी जान आहिनि, जिद्दाए पाक आहिनि, सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। ऐं इहा उहा पाक बीबी आहे जंहिं रसूल पाक साहिब लौलाक सयाह अफ़लाक फ़ख़्रे मौजूदात सैयद सादात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत पाक में बहैसियत ज़ौजा सभिनी खां पहिरीं हाज़िरी ॾिनी आहे। अल्लाह करीम जल्ल व अला पंहिंजे प्यारे नूर, पंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ जंहिं ख़ातून खे सभिनी खां पहिरियां ई पसंदि कयो उहा सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा आहे। सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा वॾी शान वारियूं आहिनि। मलिकतुल अरब अव्हां जो हिकिड़ो ख़िताब किताबनि में मिले थो। ऐं बीबी साहिबा रज़ियल्लाहु तआला अन्हा सूंह जे एतबार सां त मुअतबर ऐं मुनफ़रिद हुयूं, पर हिन सां गॾोगॾु अरब शरीफ़ में उहा पहिरीं ख़ातून हुयूं जेके पंहिंजो बिज़नेस कंदियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह, बीबी साइण जा जेके कारोबार हुआ उहे मशरिक़ ऐं मग़रिब में फैलियल हुआ। शाम ऐं यमन में बीबी साइण जा अल्हम्दुलिल्लाह तिजारती काफ़िला वेंदा हुआ। ऐं इहो ई सबबु थियो जॾहिं रसूल पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जिन सफ़र कंदा हुआ, पंहिंजे चचा जे कारोबार में चाचा जान जो साथ ॾींदा हुआ, त जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी अमानत जे मुतालिक़, दयानत जे मुतालिक़ बीबी साहिबा खे ॿुधायो वियो, त बीबी साहिबा पाण ऑफ़र कई हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे त अव्हां मूं सां गॾु कारोबार कयो। ऐं पोइ बीबी साइण सां बिज़नेस पार्टनरशिप हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी थी। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी साइण जो काफ़िलो खणी पाण शाम विया। ऐं सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो हिकिड़ो ग़ुलाम हुयो मैसरा। उन मैसरा अची बीबी साइण खे ॿुधायो त ही शख़्स आम शख़्स न आहे, हिन जी
इनफिरादियत ही मुख़्तलिफ़ा बहैसियत सेलमैन जे न त ही का बहितरीन कारोबारी शख़्स आहिनि ऐं माल खे विकिरणु ॼाणीनि था, न ही त माशाअल्लाह शख़्सियत जे एतबार सां, किरदार जे एतबार सां, तन्हाईअ जे एतबार सां, पाकीज़गीअ जे एतबार सां ऐं पोइ तिजारत में अमानत ऐं दयानत जे एतबार सां पंहिंजी मिसाल पाण आहिनि। ऐं सैयदा के हुन कारोबारी डील में पहिरीं बि नफ़ो थींदो हो, पर हिन कारोबारी डील में पहिरियनि खां ॾाढो वधीक नफ़ो बि थियो। ऐं अवां एतिरी मुतासिर थियूं हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे किरदार ऐं अंदाज़ सां, जो पाण अवां रसूलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी तरफ़ रिश्तो वधायो ऐं पोइ हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ख़ानदान जे जेके आहिनि अफ़राद सां मशवरो करे सैयदा जी हिन ऑफर के क़बूल कयो ऐं पोइ हीअं सैयदा हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं कारोबार कयो ऐं अहिड़े ई तरीक़े सां निकाह जो पैगाम मोकिलियो, इन जो वजह छा हुई? छो त माना बज़ाहिर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूवत त न फ़रमायो, पोइ छो अमर साइण में माना अमर साइण कहिड़ी ख़ुसूसियत ॾिठी पाण करीम? मां उहा ई ॻाल्हि अर्ज़ु कई तव्हांखे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ाते बाबरकात जी इनफिरादियत ऐं इनफिरादियत में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी अमानत ऐं दयानत ऐं पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन सफ़र जे ताल्लुक़ सां मैसरा जो जेको बयानु आहे त मूं ॾिठो त केतिरनि ई मक़ामनि ते जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जॾहिं उस में वेहंदा हुआ त अव्हां जे मथां बादल अची वेंदो हुयो। केतिरो ई अहिड़ो मक़ाम जो असां काफ़िले वारा ॿियनि लहव लअब में मुब्तला थी वेंदा हुआसीं, पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवानीअ जे आलम में साईं 25 इयर्स ओल्ड हुआ रसूलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहो सिलसिलो थिए पियो। ओॾी महिल जवानीअ में बि अञा ऐलान नबूवत न फ़रमायो अथऊं, दुनिया में कंहिंखे बि ख़बर नाहे त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ऐलान नबूवत फ़रमाईंदा, पर हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो कैरेक्टर एतिरो त ख़ूबसूरत हो जो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। ऐं सैयदा के हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो किरदार ही मुतासिर करण वारो। वाह माशाअल्लाह, वाह अल्लाह पाक असांखे बरकत अता फरमाए। अच्छा क़िबला, अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक में ऐं संदन में केतिरो फ़र्क़ु हुयो? इहो किताबनि में अचे थो त सैयदा जी उम्र पाक ओॾी महिल अबाउट 40 इयर्स हुई, 40 साल। ऐं नबी बरहक़ रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी हयात जे एतबार सां 25 साल हुया। ऐं हीअ सम्झण जी ॻाल्हि आहे त सैयदा जी मैच्योरिटी पंहिंजी जॻह ते हुई, सैयदा दुनिया ॾिठी हुई। हिन खां पहिरीं जे सैयदा जा निकाह थिया हुआ, पर हिननि तमामु तरकीबुनि जे बावजूदि हुज़ूर अकरम नूर मुजस्सम रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु निकाह करणु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधायां था त किताबनि में अचे थो त सैयदा खे अरब जे वॾे वॾे जेके सरदारनि निकाह जो पैगाम मोकिलियो। ऐं हा, वॾा जंहिं वॾे साहिब जो नालो तव्हां वठो, सैयदा जी तरफ़ हुन जे निकाह जो पैगाम आयल हो, पर सैयदा कंहिंखे क़बूल न फ़रमायो। हिननि जो पंहिंजो अल्लाह पाक मुक़द्दर चमकाए छॾियो हुयो। ऐं बज़ाहिर उहे त ॾिसो न, हू त तक़दीर इलाही ऐं मशीयत इलाही पंहिंजी जॻह ते। ऐं बज़ाहिर कैफ़ियत जे एतबार सां मां अर्ज़ु कया त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ओॾी महिल नौजवान हुया, ओॾी महिल डिपेंडेड हुया। डिपेंडेड जो मतिलबु त ओॾी महिल पाण पंहिंजे चचा सां गॾु रहंदा हुया। ऐं बज़ाहिर जीअं चऊं त माल जे एतबार सां नबी पाक अलैहिस्सलाम ज़ाहिरन यकीनन हू त कुल काइनात जी कुंजूं महबूबनि जे हथ में आहिनि, पर ज़ाहिर जे एतबार सां हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ओॾी महिल माली तौर ते एतिरा मज़बूत न हुया। हिननि तमामु कैफ़ियतुनि जे बावजूदि सैयदा नबी बरहक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इंतख़ाब फ़रमायो त हक़ीक़त में सैयदा इंतख़ाब न फ़रमायो, उलमा लिखियो आहे अल्लाह जो इंतख़ाब हो, जो हिकिड़े नूर वारे जे लाइ हिकिड़ी बहितरीन ख़ातून जो इंतख़ाब हो। अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे बरकतूं अता फरमाए। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद जे बारे में असां ॿुधो आहे त अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा मां केतिरी औलाद हुई, इन बाबति छा था फरमायो? हा, माशाअल्लाह अज़्ज़ वजल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी औलाद तय्यबा ऐं ताहिरा सवाइ हिकिड़े सैयदना इब्राहिम रज़ी अल्लाहु तआला अन्हु जेके हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा पुट थिया, नंढेपण में गुज़ारे विया, उहे सैयदा मारिया क़िब्तिया रज़ी अल्लाहु तआला अन्हा का थिया। हिन खां अलावा जेतिरी औलाद हुई, चयो वञे थो किताबनि में सीरत में लिखियलु आहे त 4 नियाणियूं ऐं 2 पुट, 4 नियाणियूं ऐं 2 पुट जेके हुआ सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जे बतन पाक सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन थी। उन्हनि शहज़ादनि जा नाला बि ॿुधाए छॾियो ऐं शहज़ादियुनि जो। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही 4 शहज़ादियूं जेके आहिनि, सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाहु तआला अन्हा,
सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाहु अन्हा, सैयदा रुक़ैया रज़ी अल्लाहु अन्हा ऐं सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा। ऐं जेके ॿ पुट हुया उन्हनि में हिकिड़े जो नालो अब्दुल्लाह ऐं ॿिए जो नालो क़ासिम हो। ऐं हिननि क़ासिम जी निस्बत सां ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुबारक कुनियत आहे अबुल क़ासिम। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे संदन जूं बरकतूं नसीब फरमाए ऐं अहल बैत अतहार सां मोहब्बत नसीब फरमाए। का हदीस मुबारक अगर बयान फरमाइण चाहियो अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा जे हवाले सां। सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जी शान ॾाढी बेमिसाल आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हिननि सां मुहब्बत बि बेमिसाल हुई, बल्कि सैयदा जी शान में त अचे थो त अल्लाह पाक जी तरफ़ां जनाब जिब्राईल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा जे लाइ सलाम खणी हाज़िर थिया। जी हाँ, सैयदा जी शान इहा हुई त सुभान अल्लाह। आऊं चवां थो त अॼु बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अहिड़ियूं नियाणियूं आहिनि, अहिड़ियूं घर वारियूं हूंदियूं जेके माशाअल्लाह अज़्ज़ व जल मुश्किल में, तकलीफ़ुनि में, परेशानियुनि में, ग़मनि में, तंगदस्तियुनि में पंहिंजे घर वारे जो साथ ॾींदियूं हूंदियूं, यक़ीनन ॾींदियूं हूंदियूं ऐं नथियूं ॾियनि त अल्लाह ताला हुननि खे हिदायत अता फ़रमाए। सैयदा जी जॾहिं असां सीरत ॾिसूं था त पाण सैयदा पैसे वारियूं हुयूं, हुननि सॼो पैसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुज़ूर जे दीन ते निसार करे छॾियो। अॼु त अगरि औरत अगरि कमाइण वारी थिए थी त उहा चए थी मुंहिंजो पैसो आहे, आऊं छाजे लाइ ॾियां, तव्हांजी ज़िमेदारी आहे, तव्हांखे करणु खपे। पर सैयदा जी शान ॾिसो, उहा मलिकतुल अरब पंहिंजे सॼे पैसे खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे क़दमनि ते निसार थी करे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मुश्किलूं हुयूं, परेशानियूं हुयूं, ग़म हुआ, इम्तिहान हुआ, इवन जो ऐलान नबूवत का वठी ऐं शाअबे अबी तालिब में महसूर थियण ताईं, बल्कि सैयदा जी दुनिया में लाॾाणे ताईं हर क़दम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾियण वारी इहा पाक बीबी हुई। ॿी टीं ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां, हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अञा ऐलान नबूवत न फ़रमायो, सैयदा जी शान ॾिसो त जॾहिं महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी रग़बत पाक हीअं थी त आऊं तन्हाईअ में वञा ऐं किथे पंहिंजे मौला जी इबादत करियां, त अवां अॼु बि मके शरीफ़ वञणु थिए, अल्लाह ताला असांखे बार बार नसीब करे। किथे हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो उहो मुबारक घर आहे, अवां ॾिठो हूंदो सई जी तरफ़ पाण वञूं था त साम्हूं ई हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक घर, सैयदा जो घर आहे जिते हुज़ूर पाक जी विलादत थी, उहो ई साॻियो पाड़ो आहे न। हितां खां किथे गारे हिरा आहे, अल्लाहु अकबर कबीरा। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इबादत लाइ वेंदा हुआ। किताबनि में अचे थो त सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा पंधु पंहिंजे घर खां हलंदियूं हुयूं ऐं अबू कुबैस खां वठी ऐं गारे हिरा ताईं, अल्लाहु अकबर कबीरा, सैयदा पंधु हलंदे 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 पंहिंजे नबी बरहक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत बि कंदियूं हुयूं ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मानीअ जो इहतिमाम बि कंदियूं हुयूं। ऐं हर ॿिए टे ॾींहुं सैयदा जो इहो मामूल हो। ऐं किताबनि में अचे थो त कई बरस ईअं थियो आहे मामिलो साईं। सुभान अल्लाह। त अल्लाह ताला हिन कैफ़ियत जी वजह सां, सैयदा जी हिन वफ़ादारीअ, सैयदा जी हिन ख़िदमत ते पंहिंजे रब अज़्ज़ व जल जी तरफ़ां हिननि खे सलाम आया आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे हिननि जूं बरकतूं नसीब फरमाए। अल्लाह पाक अवांखे बि बरकतूं अता फरमाए। बस हिन मौक़े ते हिकिड़ो पैगाम ज़रूरु ॾियणु चाहींदुसि त समटाइम घर वारनि ते यानी मर्द ते तकलीफ़ ईंदी आहे, परेशानी ईंदी आहे, ग़म ईंदा आहिनि, इम्तिहान ईंदो आहे, कॾहिं कमु नथो लॻे, कॾहिं कमकार सस्तो थी करे, माफ़ु कजो, कमकार जेको आहे घटि थी थो वञे, कॾहिं कमाई एतिरी कान्हे का जो असांजूं नंढी नंढी ख़्वाहिशूं पूरी थी सघनि, त अहिड़े मौक़े ते मर्द जो साथ ॾियणु खपे, अहिड़े मौक़े ते मर्द जी हौसला अफ़ज़ाई करणु खपे, अहिड़े मौक़े ते मर्द खे हौसलो ॾियणु खपे, हुनजो दस्तो बाज़ू थियणु खपे, न की हुनखे टोंट करियूं, न को हुनखे ताना ॾियूं, न को घर में अचे त हुनखे तंग करियूं, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते हुनखे परेशान करियूं। ऐं अॼु जो सैडबैक आहे, अॼु मुआशिरे जी सूरत हाल महांगाईअ जी वजह सां त तकलीफ़ आहे ई आहे, पर घर वारनि जी अजीबो ग़रीब हिकिड़ी त डिमांड्स, ख़्वाहिशात, ॿियो साथ न ॾियणु, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते विड़ी पवणु, पंहिंजे घर हलियो वञणु। ऐं यकीनन मर्द खे अख़लाक़ जे मुआविले में ॾाढो एहतियात करण जी ज़रूरत आहे, ॿिन्ही पासे एहतियात करण जी हाजतूं आहिनि। पर बिलख़ुसूस सैयदा पाक रज़ी अल्लाह तआला अन्हा जी सीरत जे हवाले सां ऐं पंहिंजी सभिनी भेनरुनि खे, न्याणियुनि खे, घर जी औरतुनि खे इहो पैगाम ॾींदुसि, बराए करम हर मुआमिले में पंहिंजे मर्द जो साथ ॾियो। जेसि ताईं शरीयत मुताहरा अव्हांखे इजाज़त नथी ॾे
त अवां हुननि जे मुतअल्लिक़ कुझु कलाम कयो, पंहिंजी ज़बानुनि खे बंदि रखो, सब्र करियो। इंशाअल्लाह अज़्ज़ वजल इहे ॾींहं बि गुज़री वेंदा ऐं उहे ॾींहं ज़रूरु ईंदा जंहिंमें इंशाअल्लाह ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। माशाअल्लाह, यानी अवां फरमायो त इहो सॼो सैयदा जी सीरत मां असांखे इहो जी हाँ, बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी वफ़ादार घरवारी, साथ ॾियण वारी घरवारी, ऐं कीअं माशाअल्लाह अज़्ज़ वजल पंहिंजे मुड़ुस सां हर क़दम ते बीहण वारी बीबी जो अहिड़ो कैरेक्टर आहे जो दुनिया पंहिंजी मिसाल पाण अल्हम्दुलिल्लाह। मूं हिकिड़ी जॻह ते पढ़ियो, संदन औलाद जी बि जेका पाण तरबियत कयूं, अमीर अहले सुन्नत दामत ज़िल्लुहु हिकु जॻह ते लिखियो त अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा जो जॾहिं निकाह थियो न, त मौलाए काइनात हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम पंहिंजी वालिदा खे चयो त हाणे फ़ातिमा आयूं आहिनि, ही तव्हांजी ख़िदमत कंदियूं ऐं तव्हांखे बेनियाज़ करे छॾी, तव्हां आराम सां वेही रहंदव। त इन मां मूंखे माना इहो ज़हन में सम्झ में अचे पियो त पाण तरबियत कहिड़ी कयूं। माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह पाक असांखे बिल्कुलु ईअं ई आहे। सची ॻाल्हि त आहे त अॼु जो मुआशिरो अहिड़ो आहे बदक़िस्मतीअ सां, अहसान भाई, जो न को असां नियाणियुनि जी तरबियत पिया कयूं, न को सची ॻाल्हि नौजवाननि जी तरबियत पई थिए। घर हलाइण जी तरबियत कंहिंजी कान्हे का। जीअं घर खां ॿाहिरि निकिरी हलाल कमाइण जी तरबियत कान्हे का न, त घर में रही साम्हूं वारे जी इज़त कीअं करणी आहे, घर वारो ही नथो ॼाणे त घर वारीअ जी इज़त कीअं करणी आहे, घर वारी नथी ॼाणे त घर वारे जी इज़त ऐं मान कीअं रखिणो आहे। जो अल्लाह जे महबूब अली सलातु वसलाम जिन बल्कि क़ुरानी करीम में आहे न त ही मर्द ऐं औरत हिक ॿिए जो लिबास आहिनि। हा, हिक ॿिए जो लिबास आहिनि। लिबास त ढकींदो आहे, पर हिते त असां पंहिंजे न्याणी पंहिंजे माइटनि खे सभु कुझु ॿुधाईंदी ऐं जेको आहे मुड़ुसु पंहिंजे माइटनि खे सभु कुझु ॿुधाईंदो, बल्कि बदक़िस्मती आहे पंहिंजी सहेलियुनि खे उहा ॿुधाईंदी, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो। हर घर जी कहाणी चौक ते वेही डिस्कस पई थिए, हर घर जी कहाणी दोस्तनि खां डिस्कस पई थिए। ऐं माअज़ अल्लाह हिन जी वजह सां जेके आज़माइशूं आहिनि अॼु मुआशिरे जी तबाहीअ में, इहो वॾो सबबु आहे जो असां हिक ॿिए खे ढकण जी बजाए हिक ॿिए जा ऐब उछालण में लॻा पिया। इन में हिकिड़ो माना जेको सबबु असलु आहे, मूंखे जेको सम्झ में अचे थो, माना उलमा बि बयानु फरमाईंदा आहिनि, इल्म दीन खां दूरी ऐं दीन इस्लाम जी जेकी हक़ीक़ी तालीमात आहिनि उन्हनि खां परे रहणु। जी बिल्कुलु बिल्कुलु, खे क़बूल न करणु। इहा ॻाल्हि आउं ॾाढी ज़बरदस्त फरमाई, छो जो मुंहिंजे नज़दीक आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त मोमिन ऐं ग़ैर मोमिन में बुनियादी फ़र्क़ु आहे अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ हूंदो त ईमान मज़बूत थींदो, ईमान मज़बूत हूंदो त अमल सालिहा मज़बूत थींदो, अमल सालिहा मज़बूत हूंदो तक़वे ऐं परहेज़गारीअ जी तरफ़ इंसान जो क़दम वधंदो। जॾहिं तक़वे ऐं परहेज़गारीअ जी तरफ़ इंसान जो क़दम वधंदो त इंसान खे ख़्यालु पैदा थींदो त मुंहिंजी वजह सां कंहिंजो दिलि न टुटे। ऐं जॾहिं कंहिंजो दिलि न टुटे त घरवारीअ जो दिलि न आहे, या घर वारे जो दिलि न आहे, या घर जो माहौल न आहे, त वॾी ॻाल्हि आहे इंसान अल्लाह जो ख़ौफ़ रखे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत ऐं फर्मा बरदारीअ जी तरफ़ आहे, ऐं हिन जे लाइ बि सभिनी खां वॾी ॻाल्हि सोहबत। इस्लामी भेनरूं कंहिं वटि बि वहिनि, हुननि जी सहेलियूं कहिड़ियूं आहिनि, हू कहिड़े कज़न सां वहनि पियूं, हुननि जो मिज़ाज छा आहे, इस्लामी भाउ किथे पियो वेहे, हिन जा दोस्त कहिड़ा आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, या दावत इस्लामी एॾी प्यारी नेमत आहे न, ही असांखे इंडिविजुअल खां वठी ऐं सोसाइटी खे पूरो शेपअप करे पई। शेपअप सम्झो था न, यानी बाक़ाइदा ईअं सम्झो था, हा, मुनज़्ज़म करे पई, डिसिप्लिन ॾिए पई। ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन शरीअत ऐं सुन्नत जे सांचे में असांखे ढालण जी तरकीब ठाहे पई। वल्लाह आउं चवां थो, बीइंग अ इंडिविजुअल, यानी इनफिरादी खां वठी ख़ानदानी ऐं इज्तिमाई ऐं पूरे मुआशरती एतबार से असां अल्लाह ऐं हुनजे महबूब अली सलातु वसलाम जा इताअत गुज़ार ऐं फर्मा बरदार थी वञूं, ऐं हिन जे लाइ उलमाए हक़ जी सोहबत में वियूं। उलमा बि कहिड़ा जेके ख़ौफ़ ख़ुदा वारा। हा, ॼाणो था माशाअल्लाह इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि तआला अलैहि बि हिन वारे बि केतिरी तरबियत फरमाए त वेहणो बि कहिड़े आलिमनि जी सोहबत में आहे, त उहे आलिम जेके आशिक़ान रसूल आहिनि, उहे आलिम जेके ख़ौफ़ ख़ुदा वारा आहिनि, उहे आलिम जेके शरीयत जी पासदारी जो दर्स ॾियण वारा आहिनि, हुननि जी सोहबत में वेहूं त ॾिसो केतिरी बरकतूं मिलनि। अल्लाह पाक अव्हांखे असांखे बरकतूं नसीब फरमाए। माशाअल्लाह उम्दा अंदाज़ सां तरबियत फरमाई। इन ई तरबियत बाबति हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे पई, किताबुनि में इहो बि लिखियो आहे त अम्मा हलीमा सादिया रज़ी अल्लाह अन्हा जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा वटि ईंदियूं हुयूं त संदन जो वॾो ताल्लुक़ हुस्न सुलूक वारो हूंदो। तव्हांखे शायदि रिवायत यादि हुजे त किताबुनि में लिखियो आहे त जॾहिं संदन हाज़िर थींदियूं हुयूं अम्मा हलीमा सादिया, यानी हुज़ूर सां उन्हनि जी निस्बत हुई न, अल्हम्दुलिल्लाह, इन जे करे पाण उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो त अलाए केतिरा उठ तोहफ़े में पेश कया। माशाअल्लाह माशाअल्लाह। हिते ससु ऐं हुनजो जेको छा चइजे नुंहं जो ताल्लुक़ पाण में ज़ाहिर थिए थो। अम्मा हुयूं अम्मा हलीमा सादिया रज़ी अल्लाह अन्हा। वरी हिकु ॿियो बि हितां साबित थिए थो त
मुड़स जे रिश्तेदारनि सां ताल्लुक़ कीअं रखिजे? माशाअल्लाह, ॾाढी प्यारी ॻाल्हि अवां इरशाद फरमाई। वही न त मुआशरे खे मदनी मुआशरो कीअं ठाहिणो आहे, ख़ानदान में क़ुर्बतूं कीअं वधनि। ऐं ॾाढी प्यारी ॻाल्हि अवां इरशाद फरमा कई, हक़ीक़त ते मबनी आहे त सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा न सिर्फ़ु सैयदा हलीमा सादिया रज़ी अल्लाह तआला अन्हा बल्कि मौला कायनात मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा करम अल्लाह तआला वजहुल करीम जी अम्मी जान सैयदा फ़ातिमा बिनते असद रज़ी अल्लाह तआला अन्हा, छो जो हुज़ूर पाक अलैहिस्सलाम मौला अली जे बाबा जे घर में रहंदा हुया, यादि हुजे तव्हांखे। त अव्हां पूरे ख़ानदान बनु हाशिम सां जेको अव्हांजो ताल्लुक़ हो उहो किताबनि में मिले थो त पंहिंजी मिसाल पाण हो। यानी एॾो ताल्लुक़ प्यारो हुयो। जी हा, जी हा, बिल्कुलु असांखे बरकतूं नसीब। आमीन आमीन आमीन। सुभान अल्लाह, ॾाढी प्यारी अवां वज़ाहत फरमाई। ऐं अल्लाह पाक अॼु जी नियाणियुनि खे बि इहा तौफ़ीक़ ॾे त सब्र हिम्मत सां जेके शोहर पंहिंजे घर वारे जा रिश्तेदार आहिनि उन्हनि सां हुस्न सलूक करनि। इंशाअल्लाह इन्हनि जूं बरकतूं इहे मिलंदियूं त उन्हनि जो घरानो आख़िर ताईं इंशाअल्लाह क़ाइम रहंदो। अल्लाह पाक उन्हनि खे बरकतूं अता फरमाईंदो ऐं हिननि जी औलाद में बि इहे बरकतूं मुंतक़िल थींदियूं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।